दातू खान मुखे एतिरो गौर सां छो थो ॾिसी? तूं मूंखे कोन सुञाणे सघंदे। नंढपण में ई मूं नफ़रतुनि में गुज़ारियो। ॼमण सां ई बदबख्ती जो तोग पइजी वियो मुंहिंजे मथां। तक़दीर जे हथनि में मां तमाशो बणिजी जीअंदो रहियुसि। मां ज़िंदा हुयुसि, पर ज़िंदा लाश जीअं पंहिंजी बेवसी जे मथां कॾहिं बि मातम न करे सघियुसि। ॾाढो ॾुखायल थो लॻी नौजवान। न रो बाबा, रोइण मां कुझु कोन वरती। मां किथे थो रोआं? मुंहिंजे अंदर में उभामंदड़ एहसासनि जो ओभर मुंहिंजी अखियुनि मां ॿाहिरि थो निकिरे। सॼी ज़िंदगी तपंदड़ टांडनि जे मथां वक़्तु मूंखे पेरे उघाड़े पंधु करायो। पोइ मां माण्हुनि जे साम्हूं मुर्की मुर्की लुक लिकाईंदो रहियो आहियां, इन ई उमेद ते त कॾहिं वक़्त खे मुंहिंजी बेवसी जे मथां रहम अचे। पर हाणे ख़बर पई आहे त वक़्तु वॾो बेरहम आहे। उमेदुनि जा सभु ॾींहं उजामण खां पोइ अलाए केतिरो वक़्तु ऊंदाही में अकेलो भटकी धिका थाबा खाई मां हिते पहुतो आहियां। ग़लति थो सोचे। केरु थो चए त उमेदुनि जा ॾीआ उजामी वेंदा आहिनि? ये उमेदुनि जा ॾीआ उजामी वञनि हा त पोइ तूं हिते छो अची? हा दातू खान, सॼी ज़िंदगी पंहिंजनि जे प्यार खां सिकंदड़ खे परे खां हिकु सुझे थो। दुआ कर त उनजो प्यार पलव पाए। हौसलो रख, हौसलो रख। हिन तरह तां को बि सवाल ख़ाली न आहे। इंशाअल्लाह तुंहिंजी झोली बि ख़ुशियुनि सां भरजी वेंदी। घबराए मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी, मोहब्बत मीरास, मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।